रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी तो अज व्लॉग में टे चार शयूं अहम आहिनि जेके डिस्कस करण के हवाले से इमरान खान जी बेगम जेका है बुशरा बीबी जे जावेद चौधरी जो व्लॉग ठाहियो आहे उन हवाले से असां डिस्कस कंदासीं। सब खां पहिरियों जेके शहबाज शरीफ़ पंहिंजे आख़िरी खिताब में जेको फरमायो त असां मुल्क के डिफ़ॉल्ट मां कढी छॾियोसीं, उन हवाले से मां ज़िक्र कंदो हलां त हिननि जेके PDM गवर्नमेंट 15-16 महीना हुकूमत के पूरी क़ौम के मकरूज़ बनाए छॾियो, पूरी क़ौम के बीमार बनाए छॾियो, पूरी क़ौम के मायूस करे छॾियो हिन PDM गवर्नमेंट। उन खां अलावा जेका ॿी स्टेटमेंट मियां शहबाज शरीफ़ जारी कई त इलेक्शन कॾहिं थींदी, चई उहा त इलेक्शन कमीशन खे ख़बर आहे त उहा इलेक्शन कॾहिं थींदी। इलेक्शन कमीशन केरु थींदो आहे जो उहो ॿुधाईंदो त इलेक्शन कॾहिं थींदी पूरे मुल्क जे अंदरि। आइन पाकिस्तान 1973 मौजूदु आहे, जहिड़ो आहे, ऐं पाकिस्तान जो अदालती निज़ाम जहिड़ो आहे जेको जंहिंमें वाज़े आहे आइन पाकिस्तान में त इलेक्शन 3 महीननि जे अंदरि अंदरि थींदी जेकर असेंबली वक़्त खां पहिरियां टुटनि थियूं त। आइन जो आर्टिकल 224 वाज़े आहे। उन हवाले सां ही जेके बयान आहिनि इहे तमामु नाल क़िस्म जे माण्हुनि जा बयान आहिनि जेके चवनि त इलेक्शन कमीशन ॿुधाईंदी कि कानून छा थो चए, कानून जे दायरे में जेको रही करे कमु कंदो। मियां शहबाज शरीफ़ साहब तव्हांखे इहा स्टेटमेंट ॾियणु खपंदी पूरे पाकिस्तान जे 24 करोड़ आवाम जे साम्हूं इन फोरम ते त आइन पाकिस्तान जे अंदरि मुद्दो रखियलु आहे, ॿुधायल आहे, उन मूजिबि इलेक्शन थींदी मुल्क जे अंदरि। इलेक्शन कमीशन ॿुधाईंदी त इलेक्शन कॾहिं थींदी। वरी कॾहिं चओ था त डिफ़ॉल्ट असां मुल्क खे असां वॾी कोशिशि कई आहे डिफ़ॉल्ट कढण मां। तव्हां त मुल्क जो कारो मुंहुं सत्यानाश करे छॾियो। तव्हां मुल्क जे अंदरि जे अहिड़े क़िस्म जी मायूसी पैदा कई आहे 75 साल जी तारीख़ में डिक्टेटरनि जे वक़्त में बि अहिड़े क़िस्म जो ही अवाम पाकिस्तान जी क़ौम मायूस न ही जहिड़ो तव्हां इन 14-15 महीननि जे अंदरि हिन क़ौम खे मायूस कयो आहे। उन हवाले सां जेको साइफ़र जो हींअर तव्हांजे मथां फंदो हिन PDM गवर्नमेंट जे मथां जेको अचे थो इमरान ख़ान जी रिजीम चेंज ऑपरेशन खां बाद में जेको बार बार हुन पे चयो त ही साइफ़र आहे, सचो आहे। हाणे उन साइफ़र खां बचण जे लाइ तव्हां जावेद चौधरी जहिड़ा सहाफ़ी छॾे छॾिया आहिनि हिन मुल्क जे अंदरि जेके कूड़ियूं मन घड़त डायरियुनि जे रेफरेंस ॾेई करे कंहिं बि औरत खे बाइज़त औरतुनि खे घरेलू औरतुनि जे हवाले सां उन जे ख़िलाफ़ु साज़िश करे ऐं व्लॉग ठाहे करे ऐं पूरी क़ौम खे ई अंधो करणु था चाहिनि। छा हीअ 23 करोड़ आवाम अंधी आहे जो अहिड़नि एंकरनि खे ॿुधी करे उनजी वाह वाह कंदी। अहिड़नि ते त हू ख़बर न आहे त कहिड़े क़िस्म जा रिमार्क्स ॾियनि था हिन क़ौम जा माण्हू, नौजवान माण्हू, भेनरियूं, नियाणियूं सभई। त असांजो अहिड़नि एंकरनि असांजे हिन मीडिया जे हवाले सां मां मीडिया जे दोस्तनि खे बि गुज़ारिश कयां थो अहिड़नि एंकरनि खां पासो कनि ऐं चैनलनि ते ख़ासि तौर ते महिरबानी करे जेके चैनल मालिकान आहिनि हिननि जावेद चौधरी जहिड़े एंकरनि खां तमामु घणो पासो कनि। हे त मुल्क जा नासूर आहिनि असल में राज एजेंट ही, असल में त ही मुल्क दुश्मन अनासिर में मुलविस आहिनि। असल में त ही असांजे मुल्क जा दुश्मन आहिनि जेके कूड़ियूं मन घड़त कहाणियूं ठाहे करे मुशरा बीबी इमरान खान खे ही खाधो खाराईंदी, मुशरा बीबी इमरान खान खे डायरी में लिखे थी त रोज़ानो कपिड़ा धोइणु खपनि, या ही जेको आहे सो ही निज़ाम हिन तरीक़े सां रोज़ानो चांहि पीअणी आहे, रोज़ानो नाश्तो करिणो आहे। इन में छा आहे, इन में कहिड़ो वॾो को इन में को आहे आर्ग्यूमेंट करण जहिड़ी ॻाल्हि आहे, इन ते को तबसरो करण जहिड़ी ॻाल्हि आहे। मां त शाबाश पेश थो कयां, सलाम पेश थो कयां बैरिस्टर एहतशाम साहब खे जे राति ज़बरदस्त तरीक़े सां माना बहितरीन लहजे जे अंदरि पंहिंजे रिमार्क्स बि ॾिना, पंहिंजी माना कमेंट ॾिनी आहे उन ते। उन खां अलावा अहिड़े एंकरनि जे मुंहं ते चमाड़ हई क़िस्म जा एंकर अची करे पंहिंजो पाण खे चवनि था असां मुल्क जा वॾा के सहाफ़ी आहियूं ऐं हिननि खां सवाइ ही मुल्क हलंदो ई कोन। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे ख़ासि तौर ते गुज़ारिश कयां थो त इहो क़ौम तव्हां ॾे ॾिसे पई थी, क़ौम तव्हां सां मुहबत थी करे। पाकिस्तानी क़ौम हमेशह 75 साल ते पाकिस्तानी अदलिया ऐं पाकिस्तानी फ़ौज सां मुहबत रखी आहे ऐं हू बार बार तव्हां ॾे ॾिसनि था असांखे पंहिंजे पाण सीने सां लाहियो। अहिड़नि एंकरनि जे हवाले असांखे छॾे करे असांखे इन खां त मौत भलो आहे जहिड़ा जावेद चौधरी जहिड़ा एंकर हिन मुल्क जे अंदरि अची करे ऐं असांखे सबक़ु सेखारनि त डायरी हथु आई आहे। डायरी पुलिस हथु कई तो वटि आई किथां? हिन जावेद चौधरी खां त इंक्वायरी थियणु खपे। जुडिशल काउंसिल तो ही ठहिराए, कॾहिं JIT तो ठाराए इमरान खान जे ख़िलाफ़ु। JIT ऐं जुडिशल इंक्वायरी जेकॾहिं थिए हिन जे मथां ही त मां सॼी ज़िंदगी क़ैद हूंदो, हिन खे त क़ैद रहणु खपे। अहिड़े क़िस्म जो त साइको पेशेंट एंकर असां मां पंहिंजी ज़िंदगी जी तारीख़ में 10-12 साल में मां बि मीडिया ॾिसां पियो थो, अहिड़ो एंकर साइको पेशेंट मां कॾहिं कोन ॾिठो। खोड़ सारा सहाफ़ी आहिनि जेके तनक़ीद कनि था इमरान खान जे किरदार ते, इमरान खान जे पार्टी सिस्टम ते, पॉलिसी ते, लेकिन हे ज़ातियात ते लही करे जावेद चौधरी जहिड़ा
जेके टाउट क़िस्म जा माण्हू आहिनि उहे लही करे इमरान ख़ान ते तनक़ीद करणु शुरू करे आहिनि त हीउ कहिड़े क़िस्म जो एंकर आहे ऐं हिनखे पाण खे एंकर सम्झ में अचे थो त मां एंकर आहियां। अहिड़े ज़ातियात ते घरनि ते वञी करे औरतुनि ते वञी करे ऐं उन्हनि जी अहिड़े क़िस्म जी जेका एंकरशिप करे ऐं हू पंहिंजे पाण खे रैंकिंग जे हवाले सां वधाए करे ऐं माल मेड़ जे चकर में इज़त वारी ज़िंदगी गुज़ारण जे हवाले सां इमरान ख़ान जी जुतीअ पेर पवंदो हिन में। इमरान ख़ान जी घरवारीअ ते हीअ तनक़ीद करे हीअ महसूसु कराईंदो त मां को मुल्क जे अंदरि को वॾो को कारनामो कयो आहे, पुलिस वटां डायरी आई किथां, जेकॾहिं वकीलनि जे हवाले सां हिन तां इंक्वायरी कजे, सुवाल जवाबु कजे, हिन जे मथां प्रोसिक्यूशन कजे, हीअ त जेल हलियो वेंदो। हीअ त सॼी ज़िंदगी हीअ त साइको पेशेंट आहे। मां बार बार चवां हीअ त साइको पेशेंट एंकर आहे। हिनखे कंहिं बि क़िस्म जी का बि एंकरशिप करण जी का इजाज़त न ॾिनी वञे। ऐं मां पूरी पाकिस्तानी क़ौम खे वरी बि गुज़ारिश कयां 14 अगस्त ते पाकिस्तान जे आज़ादीअ जो ॾींहुं, क़ौम खे मुहबत करण जे ॾींहं जे हवाले सां ऐं पाकिस्तान जे लाइ ख़ासि दुआऊं करण जे हवाले सां पाकिस्तान जी फ़ौज मज़बूत हूंदी त असांजी ज़िंदगी साफ़ सुथरी ऐं पुरअमन रहंदी। पाकिस्तान जो अदालती निज़ाम इंसाफ़ ॾींदो त असांखे कंहिं बि तरीक़े सां कंहिं बि साज़िश खे मुंहुं ॾियण जे लाइ का बि दुश्वारी पेश न ईंदी। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाईंदाबाद।